कंदकोट में बारिश मुतासरन के राशन न मिलण खिलाफ मुख्तलिफ सियासी समाजी पार्टियुनि मुतासरन एहतिजाजी धरणो हयो। इंतजामिया गरीबन की का बि साड़ न लधी। इन हवाले से ॾिसूं था कंदकोट में गुलाब हुसैन सूमरो की इन रिपोर्ट में। जिन्हें मौजूद है कंदकोट DC ऑफिस गेट के बाहर जिते मुख्तलिफ सियासी समाज की तरफा एहतजाज ॾिनो हुआ है। राशन न मिलने के खिलाफ एहतजाज ॾिनो हुआ। असां कुछ शहरी मौजूद है उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि छा चवणु? ये असांजो परमन एहतजाज आहे। अॻे चकर बि असां ख़मीस जे ॾींहुं बि हड़ताल धरणो हुयोसीं। 10 कलाक उहो धरणो रहियो। DC हिकु करप्शन माण्हू आहे, चोरनि जो बादशाह आहे। पाण चोर आहे, को बि नुमाइंदो मोकिलण लाइ हिते तयारु न। हीउ जेको असांजो धरणो आहे जारी सारी रहंदो जेसिताईं अची DC बोर्ड मुतारिफ़ सां ॻाल्हियूं न कंदो, उन्हनि खे रिलीफ न ॾींदो, ओसिताईं असांजो धरणो जारी सारी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको एहतजाज असांजो 8 कलाक थी चुका आहिनि। असांजो ही धरणो जारी आहे। ही DC ऐं मुनोरली मिठियाणी 2010 खां वठी 2022 लॻो आहे। तक़रीबन 10-12 साल खां वठी ही करप्ट राशि DC वेठो आहे ऐं ग़रीबनि जो जेको आयल सामान ऐं राशन टेंट तंबू वग़ैरह उहो ऐं पंहिंजे वेयर हाउस में रखियो वेठो आहे। जेके हक़ीक़ी बोर्ड मुतासिर आहिनि ऐं उन ग़रीबनि ताणी हिन टाइम ताणी को सामान ई न पहुतो आहे। असां आला इदारनि खां अपील था कयूं त ए खुदारा हिन करप्ट DC जे खिलाफ़ ऐं फौरी तौर हिन जे खिलाफ़ नोटिस वरितो वञे ऐं हिन DC जेके बि करप्शन पीपल खां वठी जेके ॿिया फंड आहिनि उहो हिन हड़प कया आहिनि ऐं हिन जे मथां FIR दाख़िल कयो वञे। जेके हक़ीक़ी ग़रीब बोर्ड मुतासिर आहिनि ऐं उन्हनि ताणी सामान ऐं राशन ऐं टेंट वग़ैरह उन ताणी पहुचायो वञे। जिन्हें तो मुतासिर ॻाल्हि ॿुधनि कैमरामैन टीम सां गॾु ॻाल्हि